जुलाई में HR कॉलेज जेको बॉम्बे में आहे उन्हनि जे सिंधी संगत क्लब मूंखे इनवाइट कयो पंहिंजे 2 डे इवेंट लाइ एज़ अ जज। हिकु ॾींहुं उन्हनि मूंखे चयो झूलेलाल जे बारे में ॻाल्हाइण लाइ, जंहिंमें मां ॻाल्हायो। एंड सेकेंड डे ते उन्हनि जी टैलेंट कॉन्टेस्ट जी मां जज हुयमि, जंहिंमें अलॻि अलॻि स्टूडेंट्स पंहिंजो वीडियोज़ ठाहे करे मोकिलिया अलॻि अलॻि टैलेंट ॾेखारण लाइ। उन में हिकु छोकिरीअ कारनि मटरनि जो वीडियो मोकिलियो हुई, जंहिंमें हूअ कारा मटर ठाहे थी ऐं सॼो डेकोरेट करे सर्व थी करे। उन में हुन इहो बि ॿुधाई कि जेको 40 जो मंदिर आहे उल्हासनगर 5 में, जिते 40 ॾींहं जंहिं महिल झूलेलाल लाइ चालीहो रखिजंदो आहे असांजो फेस्टिवल, त उन 40 में उन मंदिर जे ॿाहिरि हिकिड़ो गाॾे वारो बीहंदो आहे जेको कारा मटर विकिणंदो आहे। एंड उतां जा कारा मटर ॾाढा फेमस आहिनि। त उन छोकिरीअ उन्हनि मटरनि जो वीडियो ठाहे करे, मटर पाव जो वीडियो ठाहे करे कॉन्टेस्ट में मोकिलियो। ऑफ कोर्स आई लव कुकिंग एंड आई लव पीपल जिनखे पंहिंजे कल्चरल खाधे लाइ जाम प्यार आहे ऐं खोड़ इज़त आहे। त उनखे मां फर्स्ट प्राइज़ ॾिनो, ॿियनि खे बि ॾिनो। इट वॉज अ शेयर्ड प्राइज़। बट माई पॉइंट इज़ जेके ॿार फ्लूट, ड्रॉइंग, तबलो, पियानो इहे सभु वॼाइनि पिया, मूंखे इन छोकिरी जो वीडियो इन करे वणियो बिकॉज़ उन कुकिंग खे बि एज़ अ टैलेंट कंसिडर करे उन कॉन्टेस्ट में पंहिंजो वीडियो सबमिट कई। जेको असांजो चालीहो थींदो आहे, 40 ॾींहंनि जो फेस्टिवल, उहो हाणे हिन महीने सितंबर महीने के चवनि था 13 तारीख़, के चवनि था 14 तारीख़ पूरो थो थिए। एंड उल्हासनगर 5 जे 40 जूं तारीख़ूं अलॻि थींदियूं आहिनि, 40 जे मंदिर जो 40 जूं तारीख़ूं। एंड उल्हासनगर 2 में जेको चालीहो मलजंदो आहे 40 जे मंदिर में, उन जूं तारीख़ूं अलॻि थींदियूं आहिनि। असां उल्हासनगर 5 खे था फॉलो कयूं बिकॉज़ मोस्ट ॼणा उनखे फॉलो कंदा आहिनि। एंड उतां जे मंदिर में जेकी जोत रखियल आहे उहा सिंध मां खणी आया हुया पार्टीशन महिल। एंड उन ते जाम रिसर्च बि मां कई आहे, पेपर बि लिखी प्रोफेसर मिशेल बोआवा सां, त उहो बि लिंक लिखंदीमांव हेठि मां तव्हां डिस्क्रिप्शन में। बट मोस्ट इम्पॉर्टेंटली असांखे इहो वीडियो एज़ अ ट्रिब्यूट वीडियो ठाहिणो हुयो उन कारा मटर वारे भाईअ लाइ एंड असांजे 40 फेस्टिवल लाइ, जेको सभु सिंधी जिते बि रहिया पिया आहिनि अलॻि अलॻि देशनि में, उहे सेलिब्रेट कंदा आहिनि। के ॼणा कचो चालीहो रखंदा आहिनि, के ॼणा पको चालीहो रखंदा आहिनि। बट असां 40 जे बारे में पोइ कॾहिं फुर्सत में ॻाल्हाईंदासीं। मां हुन 40 जे मंदर में वई हुईमांव, ब्लॉग बि कयो थी मां, मुंहिंजे फैमिली सां वयूं, त उहो ब्लॉग प्लीज़ ॾिसजो। हिते लिंक विझंदीमांव एंड डिस्क्रिप्शन में बि लिंक विझंदीमांव। अगरि तव्हांखे न ख़बर आहे मां हे छा चालीहो कयां थी, त कॉमेंट्स में ॿुधायो, मां डिटेल्ड वीडियो ठाहींदुमि इन बारे में। त बेसिकली वेलकम बैक टू द सिंधी फूड्स एंड स्टोरीज़, असांजी जेकी पार्टीशन स्पेशल सीरीज़ आहे 2021 जी। एंड आई एम वेरी एक्साइटेड। अॼु मां तव्हांखे वठी थी हलां उल्हासनगर में। उल्हासनगर जे 40 जे मंदिर में न, बट 40 जे मंदिर जे ॿाहिरि जेको माण्हू कारा मटर विकिणंदो आहे, उन्हनि कारनि मटरनि जी रेसिपी अॼु असां मुंहिंजे घर में ठाहींदासीं। इहो कारनि मटरनि वारो भाई ॾाढो फेमस आहे ऐं सालनि खां माण्हू उते ख़ासि कारा मटर पाव खाइण वेंदा आहिनि। पर मूंखे इहा बि ख़बर पई आहे कि 2 अलॻि अलॻि डिशेस थींदियूं आहिनि। हिकु कारा मटर विथ पाव ऐं ॿी थींदी आहे जंहिंमें माण्हू कारा मटर, पोटेटो बॉइल्ड थियल, कचालू बॉइल्ड थियल, खाली उहो खाईंदा आहिनि, ओके, विदाउट पाव, ऐं हिकु विथ पाव। त असां सोचो आहे इन्हनि ॿिन्हिनि खे गॾु करे तव्हांखे असां हिकिड़ी वॾी डिश ॾेखारियूं। त इट इज़ योर चॉइस, हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे जंहिंसां खपे खाओ। मां पहिरियों दफ़ो थी खावां लाइफ में, त आई वॉन्टेड टू ब्रिंग एवरीथिंग टुगेदर, सभु गॾु करे खाइणो। एंड जेके चालीहो वारींदा आहिनि, कचो चालीहो पको चालीहो रखंदा आहिनि, उहे थूम बसर न खाईंदा आहिनि। त हिन डिश में थूम बसर न पवंदी आहे। असां जंहिं महिल डेकोरेशन कंदासीं उन महिल विझंदासीं बसर, बिकॉज़ असां चालीहो न रखियो आहे। बट आई जस्ट वॉन्टेड टू लेट यू नो, ठीकु आहे, तव्हांखे ॿुधाए छॾिणो हुयो। एंड असां हर साल 40 ते वेंदा आहियूं, 40 जे मंदर में वेंदा आहियूं, जंहिं महिल चालीहो फेस्टिवल हलंदो आहे। आई नो चालीहो जाम थो थिए। त जंहिं महिल 40 ॾींहंनि वारो फेस्टिवल सॼे साल में ईंदो आहे, उन महिल असां 40 जे मंदर में वेंदा आहियूं, जेको उल्हासनगर 5 में आहे।
पर आई डोंट नो वाई मुंहिंजे माउ पीउ कॾहिं इहो खाराया ई न हुयो नंढे हूंदे खां, त अॼु ताईं मां ज़िंदगी में कारा मटर खाधा न आहिनि। इन करे मां सोचो जेकी उहा राणी हुई मटर पाव वारी, उनजो नालो जया तलरेजा आहे, त मां सोचो जया खे पंहिंजे घर घुरायां एंड इहो वीडियो बि शूट कयूं एंड असां फैमिली लंच बि कयूं। त अॼु मुंहिंजे मम्मी पप्पा भाउ लाइ कारा मटर पाव वारा असां ठाही आहे डिश, असां माना जया ठाही आहे। त बेसिकली हाय गाइस, हाय माण्हू, हाणे मां तव्हांखे मिलायां थी जया तलरेजा सां। अचु रहणो, हीअ अथव मुंहिंजी मटरनि वारी राणी। Hey दी, वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। थैंक यू सो मच। मुंहिंजो सुपिनो हुयो मां दीदी सां हिकु वीडियो शूट कयां, उहो अॼु पूरो थो थिए। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। दीदी जीअं वीडियो ठाहींदा आहिनि जाम एक्साइटेड हूंदा आहिनि हर हिकु ॻाल्हि लाइ। ईअं मस्तु हिकदमि मस्तु वीडियो ठाहींदा आहिनि। मूंखे जाम दिलि हुई मां दीदी सां हिकिड़ो वीडियो ठाहियां। इहो सभु चवण लाइ हिन कोई पैसा न ॾिनल अथव। बिल्कुलु न, जीअं तव्हां आयो उहो ई थी मां चवां। बिल्कुलु, थैंक यू। हाणे माण्हुनि खे कारनि मटरनि जी रेसिपी तो ॿुधाए, हे वीडियो टेक ओवर कर एंड ऑल द बेस्ट। थैंक यू। बट वीडियो स्टार्ट थियण खां अॻु मूंखे तव्हांखे रिक्वेस्ट करणो, तूं सब्सक्राइब कयो चैनल खे, सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो एंड असांखे इंस्टाग्राम ते ज़रूरु हाई कजो ऐं अंगूठो ज़रूरु ॾिजो। ओके, हाणे फाइनली अचो वीडियो चालू कयो। त वेलकम टू माय रंधिणो विद जया तलरेजा। त मां 6 ॼणनि जे हिसाब सां अधु किलो कारा मटर घुराया हुया। इन्हनि खे ड्राइड ब्लैक पीस बि चइबो आहे एंड मां खूबे पसारी खां घुराया हुया। असांजो सॼो सीधो उतां ईंदो आहे एंड आई रियली लाइक खूबे पसारी जी क्वालिटी। त यू कैन सी हिते मां पाव जा 2 पैकेट विधा एंड उन खां पोइ मां, छाकाणि त इहे पहिरियों दफ़ो पई ॾिसां त मां इन्हनि खे ध्यान सां ॾिसां पई। इहे ॾिसण में न इहे डार्क ग्रीन कलर हूंदा आहिनि एंड दे आर ड्राइड, सुकल आहिनि। ठीकु आहे, पोइ इन्हनि खे मां पिसायो पाणीअ में, सॼी राति रखियो एंड पिसाइण महिल लूणु ऐं हिंग थोरो विधो हुयो जीअं हिननि जी वाई बादी निकिरे। ऐं हे ॾिसो ॿिए ॾींहं ते हिननि खे मां सुठी तरह धोई करे पिसायो पाणीअ में, त हे ईअं था लॻनि। त हलो, हाणे असां शुरू था कयूं। दीदी कल मटर पिसाए रखिया हुया, त हाणे असां मटरनि खे रधींदासीं, त बॉइल कंदासीं। कुकर में मटरनि खे विझी हुन में पाणी हुजे, पाणी ओतिरो हुजे त मटरनि खां वधीक थोरो, त हुन में असां लूणु बेकिंग सोडा विझंदासीं ऐं ढक ॾेई हुनखे 20 सीटियूं लॻाईंदासीं। हिन खे घटि में घटि 15-20 सीटियूं लॻाइणियूं पवंदियूं आहिनि। उन खां पोइ बि असां चेक कंदासीं घणो ॻड़ियो आहे। अगरि उन खां पोइ बि मटर न रधिया आहिनि, अञा कचा आहिनि, त हुनखे वरी सीटी लॻाईंदासीं। उनखे जेसिताईं रधनि, जेसिताईं मखण वांगुरु सॉफ्ट जेसिताईं नथा थियनि, उनखे तेसिताईं सीटियूं लॻाइणियूं आहिनि ऐं हिननि खे जाम सीटियूं लॻंदियूं आहिनि। त हाणे असां 20 सीटियुनि खां पोइ असां मटर चेक कयासीं, हुन में अंदरि मखण वांगुरु मटर ॻड़ी विया आहिनि। हुतां तेसिताईं मां पासे खां साई चटनी ठाहे छॾी। साई चटनी में फूदो विधो, पोइ साओ मसालो विधो, साओ मिर्च विधो ऐं अदरक जो टुकड़ो विधो, जंहिंमें थोरो पाणी विझी पोइ हुनखे ब्लेंड कयोसीं। ब्लेंड करण खां पोइ लूणु ऐं खंडु विधी, अञा थोरो पाणी विझी वरी ब्लेंड करे छॾियो ऐं हुन खां पोइ चटनी रेडी थी वई। ऐं हे जेको पाणी पियो आहे मटरनि में, हुनखे असां गैस ते रखी हाणे टकाए छॾींदासीं। जेसिताईं पाणी सफ़ा हली न वञे तेसिताईं टकाईंदासीं। पोइ हाणे मां अञा पाणी विझो ऐं पोइ टकायो। तेसिताईं तड़के जी तयारी थी कयां। तड़के लाइ असां तड़के जी ॾेगरी में हुन में घी, जीरो ऐं ॻाढ़ा मिर्च विधासीं, कड़ी पत्तो ऐं हिन अलॻि सां कटोरी में पंहिंजा मसाला, ॻरिया मसाला, किचन किंग मसाला हुजे, गरम मसालो, आमचूर पाउडर ऐं हैड थोरी सी ऐं जीरो पाउडर विधी हुन तड़के जी ॾेगरी खे हुन मसालनि जे कटोरी में विझी करे हुनखे मिलाए पोइ उहो कटोरी कुकर में विझणो आहे जंहिंमें मटर बॉइल किया हुया ऐं पोइ हुनखे मिक्स करे
मटर रेडी थी विया आहिनि। मिलाए करे हुनखे सर्व करणो। अचो त हाणे असां सर्व कयूं। हाणे असां तव्हांखे ॾेखारींदासीं कि सर्व विदाउट पाव ऐं विथ पाव कीअं कबो आहे। त हाणे असां विथ पाव सर्व कंदासीं। हुन लाइ असां पाव जा टुकड़ कंदासीं, पोइ हुन हिकु प्लेट में उहो पाव विझंदासीं, टुकड़ वारी पाव, ऐं हुन खां पोइ हुन जे मथां मटर विझंदासीं। मटर विझण खां बॉइल आलू, बॉइल कचा आलू विझंदासीं। तव्हांखे जेतिरी चटणी वणे ओतिरी चटणी तव्हां विझी करे खाई सघंदा आहियो। अगरि तव्हां चालीहो न रखियो अथव त तव्हां बसर बि विझी खाई था सघो, ऐं सेव। ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि अगरि तव्हांखे विदाउट पाव मटर खाइणा आहिनि त उहो उनजी सर्विंग कीअं थींदी आहे। त पहिरियों असां प्लेट में मटर विझंदासीं, हुन खां पोइ चटनी विझंदासीं, पोइ साओ मसालो विझंदासीं, ऐं पोइ सेव, पापड़ी, बॉइल आलू, बॉइल कचा आलू विझी करे उनखे गॾे खाई सघिबो आहे। अगरि तव्हां चालीहो न रखियो आहे त तव्हां बसर विझी बि खाई सघंदा आहियो। त आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। हिन सदोरीअ पहिरियों दफ़ो मूंखे कारा मटर खाराया अथई, मूंखे जाम मज़ो आयो एंड आई एम डेफिनेटली गोइंग टू कीप ईटिंग बिकॉज मूंखे ख़बर ई न हुई कि असांजे कल्चर में, सिंधी खाधे में कारा मटर नाले जी बि काई शइ थींदी आहे। तो इहे नंढे हूंदे खां खाईंदी आहीं? हा, हर साल। ऐं ख़ाली 40 ते खाईंदी आहीं कि हूअं बि? न, 40 ते पक। अच्छा। हा। ऐं हूअं साल में घटि खाईंदा आहियो? हा, घटि। हमेशह तव्हां पाव सां ई खाईंदा आहियो? न, मर्जी हूंदी आहे कंहिं महिल पाव न खाइणी आहे, हेल्थ खे बि ॾिसणो आहे त उहा न त पाव सां। हूअं माना कचालू ऐं पटाटे सां? हा, कचालू ऐं पटाटे। छाकाणि त अगरि पाव माइनस कयूं त इहा डिश जाम हेल्दी थी वई। हा, कचालू बॉइल्ड आहिनि, पटाटा बॉइल्ड आहिनि, कारा मटर बॉइल्ड आहिनि, एंड सोक बि करे रखिया अथव। उन सां हुन प्रोटीन इंटेक वधीक थींदो आहे। एंड चटणी, ग्रीन्स, बेसिकली असां हेल्थ जे बारे में पोइ कॾहिं ॻाल्हाईंदासीं, बट आई जस्ट वॉन्ट टू टेल यू कारनि मटरनि खे हेल्दी वे में बि, नॉन हेल्दी वे में बि खाइणा तरीक़ा असां तव्हांखे ॾेखारिया। अगरि तव्हां इहा डिश ठाहियो त प्लीज़ असांखे टैग कजो सिंधी फिल्म फेस्टिवल ते, फोटोज़ विझिजो इंस्टाग्राम ते। असांखे कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो जया सां मिली, राणीअ सां मिली। आई होप तव्हां गीता ग्वालाणी जो घीअरनि जो वीडियो ॾिठो, जिते मां तव्हांखे न्यू जर्सी में उन्हनि जे किचन में वठी हलियमि। मोहित चोटरानी सां बि तव्हांखे मिलायो, उन्हनि जे मम्मी असांखे चिकन सेखारियो ठाहिण फोटे में, उन्हनि सां मिलाइण असां तव्हांखे खार वठी हलियासीं। एंड आई होप तव्हांखे मूंसां अहमदाबाद हलण में मज़ो आयो। असां ज्योति दी जे रंधिणे में हलियासीं, ओसाण ठाही, उहा बि हिकिड़ी नई डिश सिखणु मिली। अॼु असां तव्हांखे वठी आया आहियूं उल्हासनगर। अॼु असां सिखूं था कारा मटर। आई एम लविंग कीअं हिन सीरीज़ जे थ्रू असांखे सिंधी नयूं डिशिस सिखण थियूं मिलनि। एंड एॾो मूंखे ईअं लॻंदो आहे अच्छा सिंधी खाधो त एतिरो ई आहे, मां सभु खाधो आहे, सभु ख़बर आहे, बट नॉट एट ऑल। असांजो कल्चर, असांजो रंधिणो एंड उन में जेके डिशिस एंड रेसिपीज़ लिखियल पियूं आहिनि न, उहे हिन सीरीज़ जे थ्रू ॿाहिरि थियूं अचनि। एंड आई एम सो एक्साइटेड फॉर इट। हाणे तूं नेक्स्ट डिश असांखे कहिड़ी ठाराईंदी आहे? जेकी तव्हां चओ, मूंखे सभु ईंदो आहे। सभु ईंदो आहे। ऐं तूं घणे साल जी आहीं? मां हाणे 20 साल जी आहे। HR कॉलेज मां BMS थी करे, बॉम्बे जे कॉलेज मां। ऐं रंधिणे में जाम शौक़ु अथसि रंधिणे जो, हा न? तूं कॾहिं खां कुकिंग चालू कई? मां 9th 10th खां ई शुरू कई छॾी हुई। अच्छा, माना 14-15 साल खां, सेम लाइक मी। ऐं तूं ॿियो बि कुझु ॿुधाए पई, तोखे ॿुधाइणो आहे? हा, मां केक्स बि जाम ठाहींदी आहियां, मां बेकर बि आहियां ऐं कुकर बि आहियां। बेकर बि, कुकर बि, प्रेशर कुकर बि। असां हाणे जया खे पंहिंजी किचन खोलाए था ॾियूं, रेस्टोरेंट खोलाए था ॾियूं, ठीकु आहे? उल्हासनगर में जया स्पेशल। ठीकु आहे बाबला? हिन वीडियो खे प्लीज़ लाइक कजो, विसरी न वञो ॻाल्हि खे, शेयर कजो माण्हुनि सां। 40 जो स्पेशल वीडियो अथव त झूलेलाल खे यादि कजो हिन वीडियो जे थ्रू। एंड सब्सक्राइब ज़रूरु कजो। कंहिंखे सब्सक्राइब कनि? सिंधी फिल्म फेस्टिवल। घंटी बिल्कुलु विसरजो न, न त जया मटर न खाराईंदव। कमेंट्स बि कजो। कमेंट बि कजो। ऑलराइट, मिलूं था ॿिए वीडियो में। थैंक यू गाइस, बाय।